नासिन घोड़ाबारी वेझो ॻोठ नूर मोहम्मद समूह में गॾे गारियुनि जी डोड़ कराई वई, जंहिंमें कराची ठटोई सिजावल खां वॾे अंग में शौक़ीननि शिरकत कई। उन हवाले सां रिश्ता ग़ुलाम हैदर खट्टी जी ही रिपोर्ट। घोड़ाबारी लॻ मौजूद आहियूं हिते सिंध में जीअं शौक़ीन आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, गॾे गाॾियुनि जा, ढगे गाॾियुनि जा, उठनि जा, घोड़नि जा, अहिड़े हिसाब सां कुकड़नि जा मेल बि थींदा आहिनि। त हिते जेको सो अॼु गॾा गाॾी जी रेस थियण वारी आहे, जिते कराची खां कई आई हिकिड़ो गॾा आहे जो वॾो नालो आहे, उन सां हिकिड़ो मुक़ाबिलो जेको गॾा करे पियो नूरदीन चांदी जो गॾा आहे। सो अचो त हिते जेके माण्हू मौजूद आहिनि गॾा जा जेके शौक़ीन आहिनि खपती, उन्हनि खां पुछंदा तव्हां किथे किथे रेस वेंदा आहियो जी? कराची जो सिंध जो अहवाज़ सवार आऊं आहियां। हे सभु नारिका बरसाती महिने का मींहं जे महींदा आहिनि त हा आऊं आहियां। करा सिजावल चैंपियन सिंध कराची चैंपियन खटण वारो आऊं आहियां। शौक़ीन आहियूं गॾानि जा ऐं खिलाड़ी आहियूं ऐं असांखे पैसे जी परवाह कोन्हे। माशाल्लाह असीं शौक़ीन आहियूं ऐं कराची जो गॾा आहे कन कटियो ऐं हिते जो नूरदीन चांदीअ जो गॾा आहे ऐं असांजो ब्रादर जो शौक़ु आहे। हलाईंदा आहियूं, असांजो हिकिड़ो शौक़ु नंढिड़ो आहे, कन कटो कराची जो मशहूरु आहे। उन सां असां पंहिंजे गाॾी जो गॾा हलायूं पिया। इन लाइ करे दोस्तनि खे दावत ॾिनी हुई, शौक़ु पिया ॾिसूं, शौक़ु करियूं रहियूं पिया। असां जेके आयल महिमान आहिनि असांजा कराची, चूवड़, सिजावल, केटी बंदर जा, किथे किथे घारो साकरो जेके इन वक़्तु सभु असां हिन वक़्तु महिमान रेस ते आयल आहिनि। छो त हिकु त कराची जो गॾा चैंपियन आहे जंहिंजो नालो आहे कनकठियो गॾा आहे, जो तमामु ई सुठो स्पीडर गॾा आहे। ईअं न त हिन जो असांजो हिकिड़ो मुंहिंजो सौटु आहे नूरदीन चांडियो, उहो गॾा हलाए पियो, उहो तमामु ई उहो बि सुठो आहे। असां हुन गॾा मां उमेदु रखी आहे त हिन कनकटे सां असीं हलायूं पिया। पोइ इहा ख़ुदा खे ख़बर आहे सोभ कंहिंखे थी मिले, छो त उहो कनकटो गॾा बि हिन वक़्तु स्पीडर आहे। ही असां शंगूर मरूम जे यादि मंझि हिकिड़ो शौक़ु करियूं पिया, जंहिंमें सभु दोस्त गॾु थिया आहिनि, सभु ॿाहिरि गॾु थिया आहिनि। उन मंझि अॼु ही शौक़ु अहिड़ो थींदो, तारीख़ी रेस थींदो। कनकटो गॾा ऐं पंहिंजो ककड़ो गॾा, हे ककड़ो गॾा असांजो आहे, कनकटो गॾा कराचीअ जो आहे। उन सां असांजो शौक़ु आहे, जिते बि शौक़ु थींदो उन शौक़ु में असीं शामिलु थींदा आहियूं। कैमरामैन कृष्णा चौहान सां गॾु ऐं गुलाम हैदर खट्टी, मेहरान टीवी न्यूज़, घोड़ाबारी।